सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो जॾहिं नबी साईं जन गादी ॿुधाई हल यकुबुन नास फि नार इल्ला असाइदु अलसिनतिहिम फरमाए त माण्हुनि खे जहन्नम जे अंदरि उबतो उछलींदड़ शइ नक भर वञी हेठि लॻे ज़ुबान जो लाॿारो ज़ुबान सां अहिड़ा लाभ लाहींदो अहिड़ियूं इज़तूं लुटींदो अहिड़ा ग़लति कम कंदो अहिड़ियूं दीन जूं ॻाल्हियूं उबतियूं ॿुधाईंदो जो वञूं धो जहन्नम में पवंदो ख़तरो आहे बाबा क़ुरान जे ॿुधाइण में बि सम्झ हुजे पूरी वाइज़ जे करण में बि सम्झ हुजे ख़ासी तंहिं करे में ई ख़तरो आहे ईअं न आहे जो खणी माण्हू अलाह ताला करे पोइ जेकी वणे सोची करे लाबार नाहे करणो अदब सां अख़लाक सां अदब तमामु ज़रूरी शइ आहे अदब खे जेकॾहिं ॾिसंदो त अदब जो अलाए केतिरियूं शाखूं आहिनि अदब जी ताज आहे अदब ताजे सद लुत्फ़े इलाही अलाह जी ताज आहे जंहिं ते रब रखे बिन बरसर पंहिंजे सिर ते रख दिलो हर जा खे खाई ताज अदब जी सिर ते रखी पोइ वक़्तु घुमंदो जिथे किथे इज़त वारो अलाह जी तरफ़ां ताज मर्द खे औरत जी इज़त करणी आहे पंहिंजे घर वारीअ जी इज़त करणी आहे हुनखे हिकारत नाहे करणी हुनखे घटि वधि नाहे ॻाल्हाइणो हुनजे दर्जे ऐं मान खे पाण त हक़ीर नाहे करणो मर्द आहे त पोइ बसि औरत जेकी वञे थो चए औरत खे बि वरी मर्द जी इज़त करणी आहे चवंदी मुड़ुस आहे छा आहे ईअं न आहे मुड़ुस को केतिरनि ज़ाइफ़ुनि जा जेके अहिड़ियूं सख़्तु मायूं आहिनि गोॾे जो गाह न कंदियूं आहिनि हुननि खे ईअं बि न आहे फरमाइनि था त जेकॾहिं मां हुकुम करियां कंहिं औरत खे कंहिं माण्हू खे सजदे करण जो अलाह खां सवाइ कंहिं ॿिए खे सजदे करण जो हुकुम करियां कंहिं माण्हुनि लाइ त चवां त ज़ाल सजदो करे मर्द खे पर अलाह खां सवाइ सजदो करणो कोन्हे तंहिं करे इहा ॻाल्हि न आहे हाणे ॾिसो त कहिड़ो अथव ज़ाल खे मर्द जो मर्द खे ज़ाल जो पुट खे पीउ जो अदब करणो आहे पीउ खे पुट जो अदब करणो आहे उस्ताद खे शागिर्द जो अदब करणो आहे ईअं न त शागिर्द जी हिकारत करे हुनखे तंज़ू करे हुनखे तानो ॾे हुनखे न अचे त भेण दलील आहे भेण गद्दी आहे अहिड़ो बेवकूफ़ आहे तोखे सम्झ में नथो अचे एतिराम सां हुनखे सम्झाइजे असीं चट आहे भेण डफर आहे हे हो अहिड़ा कर शागिर्द खे कोन चइबो आहे अदब जी ख़िलाफ़ आहे उस्ताद शागिर्द जो अदब करे शागिर्द उस्ताद जो करे उहो बि कंदो पिया तंहिं करे हुनजी अहिड़ी सिफारिश कान्हे अदब न कंदो त इल्मु न ईंदुसि सम्झ न ईंदुसि वाइज़ में हिकिड़ो माण्हू वेहे वाइज़ ॿुधे जेकॾहिं अदब दिलि में कोन्हे त असुलु फ़ाइदो न थींदुसि छो त जेका स्टेज आहे हिदायत जी सा आहे अदब अदब ते जेका शइ रख सां बीठी हूंदी पर जे पासीरी हूंदी लेटल हूंदी जेका शइ गिरकी वञे पवंदी हूंदी कान मुरीद खे पीर जो अदब करणो आहे त पीर खे मुरीद जो अदब करणो आहे ईअं न आहे त मुरीद आहे मुरीद आहे त बसि ईअं कोन्हे अलाह जो बानो आहे हुनखे इरादो थियो आहे त अचे दीन सिखे असांजा असांजे पीर मोहम्मद राशिद साहिब रहमतुल्लाह अलैह सैयद राशिद साहिब हे पीर साईं पगारनि जो जेको वॾो सॼे सिलसिले हिते कादरीअ जो वॾे में वॾो पीर आहे साईं राशिद साहिब रहमतुल्लाह अलैह सो उन बुज़ुर्ग जी ॻाल्हि आहे वञे पियो संदन जमात हुजे मिटी हुजे ॾाढी पोइ हटी पिया हलो हलो फ़क़ीर हलो 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 फ़क़ीर माण्हू जो साईं हुकुम थो करे बसि हली पिया त दज़ एॾी थी वई जो पीर साईं जन जी दिस्तार मुबारक मुंहुं मुबारक लेहा ॾाढ़ी मुबारक जिस्म सॼो दज़ वञी जो अकबरो निकिता माण्हू त दज़ में पिया हलनि पीर साईं फरमाए त हलो बाबा वॾी दज़ सो जॾहिं लथा त सॼो बबूत उते वीचारा जेके मिलण आया इस्तक़बाल आहे उन्हनि ॾिठो त साईं जी हीअ हालत आहे सो छंडनि पिया साईं छा पियो करे त उहे चइबो छंडियो न छंडियो न मिटी मुंहिंजी कम जी आहे हीअं खणी मुंहं खे पियो हणे दिस्तार खे पियो हणे कपिड़नि खे पियो हणे साईं इहो छा आहे फरमाए पुट अलाह वारा आहिनि हलनि था जी दज़ वॾी आहे मुंहिंजे मुंहं ते पई आहे जिस्म ते पई आहे चवां थो माना राशिद खे अलाह ताला ईअं दज़ ते करे गुनाह बख़्शे एज़ ए पीर अहिड़ो पीर ॾेखारींदो असांखे हाणे अंदाज़ करियो पीर खे मुरीद जी अदब करणो आहे त मुरीद खे पीर जो मुरीदनि पीर जो कीअं अदब कयो हुकुम कीअं हलो अॻ में वेहणो आहे जे नथा हलनि त ॿियो फरमाईंदा थियनि अदब इहो अॻ में हलिया सिधो सो मलफूज़ात में लिखे पिया पंहिंजे जिस्म ते हथ घुमाइनि ॾाढी मुबारक थिए न थिए त अलाह राशिद खे हिन दर्द जे करे पीर खे मुरीद जो अदब करणो आहे मुरीद खे पीर जो अदब करणो आहे उस्ताद खे शागिर्द जो शागिर्द खे उस्ताद जे दिलि में उस्ताद खे ज़री एतिरी बि हिकारत जी आई न
अजुर न थींदुसि, उस्तादी जो अजुर न थींदुसि, ख़ुदा हिसाब वठंदुसि, वॾो मसइलो आहे। ऐं शागिर्द खे जेकर अदब न थियो न त फ़ाइदो न थींदुसि। बेअदब महरूम मान तज़ फज़िल रब, अलाह जे फज़ल खां बेअदब माण्हू बेकार आहे। दोस्त दोस्त जो अदब करे, महिमान पंहिंजी मीज़बान मालिक जो अदब करे, उन जूं कमज़ोरियूं ॾिसे, चए त इंतज़ाम कोन्हे, ॾिसां कहिड़ो असांजो मीज़बान कंहिं वटि आया की फाता बेअदब आहियो। जेको हुनजो हाल हूंदो भला छा करे, हे पाण अहिड़ो अमीर आहे त खणी सहे या त हिते न लहे। अहिड़ी तरह वरी मीज़बान बि पंहिंजे महिमाननि जो अदब करे, महिमान जेकर का तकलीफ़ ॾियनि, का तलब कनि या कीअं, त अदब सां पूरी करे जेतिरे क़दुरु थी सघे, न त सही फ़िलहाल त यार मां नथो करे सघां, मूंखे माफ़ कजो। बाक़ी ईअं ॿियनि खे बि न चए यार महिमान आहे की न ताज़ी ॻाल्हि माना मूंखे तंग कयो, या ॿिया वरी चवनि भला कहिड़े मेज़बान वटि लथासीं, अहिड़ी तकलीफ़ ॾिनी बेअदब जी कहिड़ी मेज़बानी आहे, कहिड़ी मेज़बानी ॻाल्हि सम्झो था की न इहे हे जेके मां आयतूं मथे पढ़ियूं न सुभाणे महिमानी जी ॻाल्हि ई न, तॾहिं इहे महिमानी जी ॻाल्हियूं निकिरी वेंदा। अलाह ताला नबी साईं घुरायो और चते महिमान कीअं पंहिंजो, हा जो महिमानी जी ॻाल्हियूं बची वेंदियूं कुझु, रुगो ईअं त न आहे। अलाह केॾो गंज खज़ानो आहे भरियल ख़ुदा जो। सुभाणे अलाह असरा बि पढ़ियो महिमानी जी राती, जंहिंमें अलाह ताला नबी साईं खे घुरायो, फरमाईंदुसि वाइज़ कर सुहिणे नमूने सां सम्झाए माण्हू खे ॾिठो। अलाह ताला गुमराहनि खे बि ॾिसे थो, हिदायत वारनि खे बि ॾिसे थो। अलाह ताला असांखे हिदायत अता करे, असांखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि सही माना में ताबेदारी अता फरमाए। अदब तमामु वॾी शइ आहे, अदब तमामु वॾी शइ आहे। अदब करियो जेतिरो थी सघे। नंढड़े ॿार जो बि अदब कबो, अलाह जी पैदा थियल शइ आहे, मख़लूक आहे, हुनखे जो अदब कबो त ॿार बि अदब कंदा, ॿारनि खे बि अदब सेखारिबो आहे। जेकर न त पोइ वरी ख़राबु ॻाल्हि आहे।